नाज़िन, कोरोना वायरस मक़ामी सतह ते पखिड़जण लॻो आहे, जंहिं सबबि ॾींहों ॾींहुं कोरोना वायरस जा केस ऐं फौतगियूं वधण लॻियूं आहिनि। इन बाबति आगाह करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मेरा टीवी जा रिपोर्टर मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां मुदस्सिर राजपूत खां मालूम करियूं था त इस्लामाबाद में छा सूरत-हाल आहे। जी मुदस्सिर, हिन वक़्तु छा सूरत-हाल आहे ऐं नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर कहिड़ा अंग अखर जारी कया आहिनि? जी, जीअं त कोरोना वायरस जे हवाले सां नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर जा जेके अंग अखर आहिनि, छो त इस्लामाबाद में नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर ऑपरेट थो करे, तमामु सूबनि सां हिन हवाले सां हुनजी कोऑर्डिनेशन आहे ऐं जेके सूबनि सां जेके डेटा इकठो कयो थो वञे त ॿुधायो थो वञे त केतिरा केसिस हिन वक़्तु रिपोर्ट थिया आहिनि ऐं केतिरे केसिस में कोरोना जी तस्दीक थी आहे ऐं हिन सां गॾोगॾु केतिरा मरीज़ सिहतयाब थिया आहिनि। त नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर हिन हवाले सां इस्लामाबाद में फ़ाल आहे ऐं उहो सॼो डेटा इकठो करे ऐं रोज़ जे हिसाब सां उहो डेटा शेयर कयो थो वञे मीडिया सां। त हींअर कुझु देरि पहिरीं जेके अॼु जा जेके अंग अखर आहिनि, कुझु उन हवाले सां तफ़सीलात सां आगाह कंदा हलूं त कल्ह जी निस्बत जीअं कोरोना वायरस जे करे जेके अमवात थियूं उन जो अंग अखर 166 खां मथे हो, पर अॼु इन जो जेको अंग आहे उहो तमामु घटि आहे ऐं जेको नेशनल कमांड ऑपरेशन पारां ॿुधायो आहे त 59 जेके पूरे पाकिस्तान में माण्हू आहिनि जेके कोरोना वायरस जे करे ICU या तमामु इंतिहाई निगहदाश्त जी सूरत-हाल में हॉस्पिटल में मौजूदु आहे, उन्हनि जी अमवात थी आहे। त ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ताईं जेकी सूरत-हाल आहे उहा इहा आहे त टोटल 2700 जेके केसिस आहिनि, जेके 22,000 खां मथे जेके टेस्ट थिया आहिनि, उन में 2700 केसिस जेके आहिनि हिन वक़्तु ताईं 2775 माण्हुनि में कोरोना पॉज़िटिव गुज़िरियल 24 कलाकनि में हुन में डिटेक्ट थियो आहे। ऐं हिन सां गॾोगॾु इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 84,168 ॼणा हिन वक़्तु ताईं जेके अंग अखर मुताबिक़ रिकवर थी चुका आहिनि ऐं हिन सां गॾोगॾु पूरे पाकिस्तान में जेके हिन वक़्तु पेशेंट्स जेके पूरे हॉस्पिटल्स में मौजूदु आहिनि, जेके वेंटिलेटर ते मौजूदु आहिनि, उन्हनि जो अंग आहे 491। इन सां गॾोगॾु जेके हिन वक़्तु ताईं पूरे पाकिस्तान में वेंटिलेटर जेके फ़राहम कया विया आहिनि, नेशनल कमांड ऐं जेके NDMA वज़ारत सिहत ऐं सूबाई हुकूमतनि सां ताउन सां, त उन्हनि जी जेकी तादाद आहे 1562। मजमूई तौर ते जेके एक्टिव केसिस जी जेकी तादाद आहे उहा 1,07,000 हिननि जी तादाद थी चुकी आहे। जेके एक्टिव केसिस आहिनि, जेके हॉस्पिटल्स ऐं घरनि में मौजूदु आहिनि ऐं पंहिंजो इलाजु कराए रहिया आहिनि। ऐं हिन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजमूई तौर ते 26 फरवरी खां वठी हिन वक़्तु ताईं 1,95,000 जेके केसिस आहिनि उहे कोरोना जा तस्दीक शुदा केसिस आहिनि, जंहिंमां हिन वक़्तु एक्टिव 187 ऐं तक़रीबन 84,000 हिन में जेके आहिनि सिहतयाब थी चुका आहिनि। अगरि थोरी जी अमवात जो ज़िक्र कयूं त डेथ्स जेकियूं थियूं आहिनि हिन वक़्तु मजमूई तौर ते 3,962 डेथ थी चुकियूं आहिनि। इस्लामाबाद में जी कल्ह 115 ऐं 4 डेथ जेके गुज़िरियल 24 कलाकनि में मिलाए 119 डेथ हिन वक़्तु इस्लामाबाद में बि रिपोर्ट थियूं आहिनि। हिन वक़्तु ताईं जेके 708 जेके अस्पताल आहिनि उहे कोरोना वायरस जे हवाले सां एक्टिव आहिनि ऐं हिन हवाले सां उहो पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। SOPs जे हवाले सां जेके ख़िलाफ़वर्जियूं थियूं आहिनि NCOAC में जे हवाले सां उनजे जेके अंग अखर जारी थिया आहिनि, त पंजाब में 131 जेकी ख़िलाफ़वर्जियूं थियूं आहिनि, जेकियूं जे मास्क न पाता या जेकी ज़ाब्ता कार तय कया विया इंडस्ट्रियल ज़ोन में या उन्हनि जी अमल दरामद न कयो वियो, उहे 131 ख़िलाफ़वर्जियूं थियूं आहिनि। सिंध में तक़रीबन 68 आहिनि, खैबर पख्तूनख्वा में 257 आहिनि, आज़ाद कश्मीर में 32, इस्लामाबाद में 14, गिलगित बल्तिस्तान में तक़रीबन 21 आहिनि। ॾिठो थो वञे जेके इहे अंग अखर आहिनि जेके ख़िलाफ़वर्जियुनि जा पहिरीं तमामु घणा ईंदा ऐं हिन वक़्तु थोरो ख़िलाफ़वर्जियुनि जे हवाले सां सख़्ती कई वई आहे त उन जेके जुर्माना विधा विया आहिनि, तंहिंजे करे हिन वक़्तु उहे ख़िलाफ़वर्जियुनि जी जेकी अंग अखर ॿुधायो थो वञे उहो तमामु घटि आहे। इस्लामाबाद में तक़रीबन लॻभॻि 1,70,000 जेकी आबादी वारा जेके एरिया आहिनि उहे लॉकडाउन में विधा विया आहिनि ऐं सिंध में तक़रीबन इहो अंग अखर आहे तक़रीबन 4,95,000 तक़रीबन 49 मां माज़रत चाहियां त 49,51,000 जी आबादी खे लॉकडाउन कयो वियो आहे। उन आबादी जी इहे अंग अखरनि जेके जारी कया विया आहिनि NOCAC जी नेशनल कमांड ऑपरेशन पारां NCOAC जी तरफ़ां इहे अंग अखर आहिनि जेके लॉकडाउन जी ख़िलाफ़वर्जी जे हवाले सां उहे अंग अखर बि तव्हांखे ॿुधायासीं ऐं केतिरो आबादी वारा एरिया आहिनि हिन वक़्तु ताईं उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। हिन सां गॾोगॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 117 ऑक्सीजन बेड्स आहिनि उहे इस्लामाबाद जे हॉस्पिटल्स खे फ़राहम कया विया आहिनि, जंहिंमें पॉलीक्लिनिक आहे, CD आहे, पिम्स ऐं ॿिया हॉस्पिटल आहिनि। हिन वक़्तु जी जेकी लॉकडाउन जी सूरत-हाल आहे इस्लामाबाद में तक़रीबन G9-2 ऐं G9-3 वारो एरियो आहे उनखे लॉकडाउन कयो वियो आहे ऐं I8
ऐं I-10 वारे एरिए खे बि लॉकडाउन कयो वियो सही आहे मुदस्सिर। रशीद, तव्हां ॿुधाइजो शिकारपुर में हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे कोरोना वायरस जी? जी बिल्कुलु, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त शिकारपुर ज़िले जी जेका मजबूरी जेका पॉपुलेशन आहे, आबादी आहे, उहा लॻभॻि 13 लखनि जी आहे। ऐं 13 लखनि जी आबादी हूंदे ही जेको असांजो वॾो ज़िलो आहे, जंहिंमें 4 तालुका आहिनि, जंहिंमें लखी गुलाम शाह, खानपुर, कालपुर, शिकारपुर ऐं गढ़िया थियनि। ऐं 13 लख जी आबादी हूंदे शिकारपुर ज़िले जे अंदरि जेका कोरोना वायरस जे हवाले सां हितां माण्हुनि जी जेका टेस्ट कई वई आहे, उन जो अंगु जेको आहे 4027 आहे। ऐं 4027 जेका माण्हुनि जी कोरोना टेस्ट वरिती वई हुई, त उन्हनि मां सिर्फ़ु 3029 जेके कोरोना वायरस जा केस हुया उहे नेगेटिव आया आहिनि। ऐं तव्हांखे मां वधीक ॿुधाईंदो वञा त टोटल इन केसनि जे बावजूद बि शिकारपुर ज़िले अंदरि जेके कोरोना वायरस जा जेके मरीज़ आहिनि उहे 635 आहिनि। 635 में मां तव्हांखे ॿुधायां त जेके लोकल सतह जा जेके शहर अंदरि जेके केस पकड़िया आहिनि उहे 622 ॼणा आहिनि। ऐं 622 में 13 ॼणा जेके तबलीगी जमायत सां वास्तो रखंदड़ हुआ, जेके शिकारपुर पहुतल आहे। उन खां पोइ ही जेको वायरस ज़िले में पकड़िजी वियो, उनजो जेको मजमूई अंग जी रिपोर्ट मां तव्हांखे ॿुधाई। ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधायां त ही जेके कोरोना वायरस जे हवाले सां असां वटि जेको मरीज़नि जो जेको मजमूई अंग हुयो, हिते शिकारपुर ज़िले में हिकु सहाफ़ीअ समेत 11 ॼणा जेके आहिनि फौत थी विया आहिनि। ऐं शिकारपुर ज़िले जे अंदरि हिन वक़्तु बि इहो तव्हांखे ॿुधायां त 164 ॼणा कोरोना वायरस जा मरीज़ मुब्तला आहिनि, जेके एॾे वॾे ज़िले में असां वटि कोरोना वायरस जे हवाले सां 3 वॾा सेंटर आहिनि। ऐं हितां जे जेके माण्हू आहिनि उहे कोरोना सेंटरनि ते वञण जे बजाए पाण खे वधीक घरनि में महफ़ूज़ सम्झनि था। इन हवाले सां त जेके सिंध गवर्नमेंट करोड़े रुपया जेका बजट रखी आहे, इन क्वारंटाइन सेंटर जेके हिते जारी कया विया आहिनि, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन आहे। ऐं उन खां पोइ हितां जेको कोरोना जा जेके पेशेंट आहिनि, उन्हनि माण्हुनि आइसोलेशन सेंटर में रहण जे बदिरां पंहिंजे घरनि जे अंदरि रहण खे वधीक तरजीह ॾिनी आहे। ऐं मां तव्हांखे शिकारपुर जी SOP जे हवाले सां वधीक सूरत हाल ॿुधायां त शिकारपुर ज़िले में SOP हवाले सां को बि अमल न पियो कयो वञे। ऐं हिते शिकारपुर ज़िले में तालुको खानपुर, शिकारपुर, गढ़िया सीन ऐं शिकारपुर शहर जे अंदरि केतिरे ई शहर जूं घिटियूं ऐं ॻोठ डिप्टी कमिश्नर शिकारपुर पंहिंजे नोटिफिकेशन जारी करे उन्हनि इलाइक़नि खे सील करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। लेकिन डिप्टी कमिश्नर शिकारपुर उन्हनि खे सील करण जो हुकुम त जारी कयो वियो आहे, पर ज़िलई इंतज़ामिया तरफ़ां उन्हनि ते हिन महिल ताईं को बि अमल न थियो आहे। अहिड़ी तौर शिकारपुर ज़िले जो आम माण्हू ॿाहिराड़ी सां वास्तो रखंदड़, ख़रीदारी कंदड़ शहर जे अंदरि रुख करे अञा बि उहा जेका आबादी आहे, उहा जेका हुनजी अच वञ आहे, उहा वधंदी पई वञे। अहिड़े तरीक़े हितां जे माण्हुनि कोरोना वायरस जो ख़ौफ़ बिल्कुलु ख़तमु करे छॾियो आहे। ऐं ॿिए हवाले सां मां तव्हांखे वधीक ॿुधायां त शिकारपुर पुलिस बि SOP ते अमल करण में मुकमल तरीक़े सां नाकाम वई आहे। ठीकु आहे रशीद, हाणे दादू जी सूरत हाल मालूम कयूं था। नवीद, तव्हां ॿुधाइजो दादू में छा सूरत हाल आहे? मां तव्हांखे ॿुधायां त दादू शहर जे अंदरि या ज़िले दादू जे अंदरि जेका कोरोना जी सूरत हाल आहे, हिते केस वधंदा पिया वञनि। ॾिठो इहो वियो आहे त SOP ते जेको अमल न पियो कयो वञे, उनजे करे इहे केसनि जो सिलसिलो दादू में वधी रहियो आहे। हिन वक़्तु जेका दादू शहर जा जेके केस आहिनि, 9 केस ज़ाहिर थिया आहिनि जेके पॉज़िटिव आया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल ॾींहुं या उन खां अॻु में 15 केस 20 केस पॉज़िटिव ईंदा हुआ। अॼु त केस घटि थिया आहिनि, पर इहो जेको सिलसिलो आहे, जेको तइदाद आहे, इहो हले पियो। ऐं जेको माहिर डॉक्टर आहे, जेको हिन सिलसिले में जेको डॉक्टर अयूब मेमून जेको आहे, उनजो इहो चवणु आहे त अवाम एहतियात न पियो करे, उनजे करे जेको सो केस वधी रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु अवाम खे अपील कई आहे त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते एहतियात कयो वञे त जीअं जेको केस वधनि न। पर दादू शहर जे अंदरि अगरि इहो सिलसिलो रहियो, केस वधंदा रहिया त इहो नतीजो तमामु ख़राबु थी सघे थो। पर दादू शहर जे अंदरि हिन वक़्तु जेको सिर्फ़ु कंट्रोल कोन थी सघियो आहे, पर कुझु अॼोके ॾियारे में केस घटि आया आहिनि। पर लॻे नथो त थी सघे थो त कुझु टाइम खां पोइ केसनि जो तइदाद वधी वञे।
पर हिन वक़्तु जेके दादू जा माण्हू आहिनि उहे एहतियात कनि ऐं डॉक्टर अयूब मेमन जो बि इहो ई चवणु आहे त एहतियात कयो वञे त एहतियाती जे करे ई माण्हू बची सघे थो। हीअ ख़तरनाक बीमारी आहे पर माण्हू हिन तरफ़ को बि ध्यानु नथा ॾियनि। माण्हू मार्केटूं खुलियल आहिनि काफ़ी इलाइक़ा को ऐं माण्हू जेको एहतियात करणु घुरिजे उहो माण्हू एहतियात न करे रहिया आहिनि, उनजे करे ई केस वधी रहिया आहिनि। अगरि हीउ सिलसिलो जारी रहियो त तमामु घणा केस वधी वेंदा। ज़िले दादू जे अंदरि त हिन वक़्तु 600 खां वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि जेके पॉज़िटिव आया आहिनि, पर दादू शहर जे अंदरि 320 केस जेके आहिनि पॉज़िटिव आया आहिनि। सिर्फ़ु अॼोके ॾियारे में सिर्फ़ु 9 केस ज़ाहिर थिया आहिनि। उन खां अलावा मां तव्हांखे इहा सूरत हाल ॿुधायां त दादू शहर जी जेको एहतियात न कयो वियो त दादू शहर में इहा सूरत हाल तमामु वधीक ख़राबु थी सघे थी। छा SOP ते अमल करिणो आहे, दादू शहर जा माण्हू SOP ते अमल न पिया कनि ऐं जो पंहिंजी हलाइनि पिया उनजे करे बि जेको सो केसनि जो सिलसिलो वधी सघे थो। ऐं दादू शहर जे अंदरि या दादू ज़िले जे अंदरि जेको हीउ सिलसिलो आहे जेको केस जेके पॉज़िटिव अची रहिया आहिनि ऐं इहे सिलसिलो वधंदो रहियो त तमामु सूरत हाल ख़राबु रहंदी ऐं माण्हुनि खे घुरिजे त SOP ते अमल कनि ऐं हिन तरफ़ ध्यानु ॾियनि त जीअं केस घटि अचनि। पर डॉक्टर अयूब मेमो जेको माहिर डॉक्टर आहे हिननि जो उनजो इहो चवणु आहे त अवाम खे घुरिजे त हिन तरफ़ तमामु घणो ध्यानु ॾिनो वञे ऐं SOP ते अमल कयो वञे त जीअं केसनि में इज़ाफ़ो न थी सघे। कोरोना जी बीमारी ख़तरनाक बीमारी आहे। दादू जे शहर में ख़ौफ़ वरितलु आहे। कुझु माण्हू हिन वक़्तु ताईं फ़ौत बि थी चुको आहे हिन बीमारी करे, पर माण्हुनि में अञा ताईं उहो ख़ौफ़ विरास नज़र न पियो अचे। डॉक्टर अयूब मेमन इहो चई रहिया ख़ुदा जे वास्ते त पंहिंजो बचाव कयो, एहतियात कयो। हीअ बीमारी ख़तरनाक आहे, अगरि लॻी वई बीमारी नुक़सानु थी सघे थो। आवाम जो ई नुक़सानु आहे। उनजे करे हिन ते अमल कंदे हिन बीमारी ते कंट्रोल करण लाइ एहतियात कयो वञे, छो एहतियात ई इलाजु आहे। एहतियात माण्हू कंदा त हिन जो इलाजु थी सघे थो। त हीअ जेकी बीमारी ख़तरनाक आहे अगरि वधंदी रही त हिन जा नतीजा तमामु ख़राबु थी सघनि था। उन सिलसिले में डॉक्टर जो इहो बि चवणु आहे ख़ुदा जे वास्ते एहतियात कयो, घरनि ताईं मौजूदु रहो ऐं हे जेको हिन बीमारी में जेको माण्हू वठिजी वञे थो त उहा तमामु घणी उन्हनि खे परेशानी थिए थी। पर मुंहिंजो एतिरो ई चवणु आहे त जेको एहतियात कयो वञे त हिन बीमारी खां बची सघिजे। अगरि हिन ॻाल्हि ते को माण्हू अमल न कंदो असां वरी बार बार डॉक्टर चवणु आहे त उन्हनि खे चऊं था त एहतियात कयो वञे, एहतियाती इलाजु आहे। उन सिलसिले में जेके असांजी टीमूं आहिनि उहे माण्हुनि खे सम्झाए रहियूं आहिनि, माण्हुनि खे इहो चई रहियूं आहिनि त एहतियात कयो वञे, ख़ुदा जे वास्ते एहतियात कयो त जीअं हिन बीमारी खां जीअं माण्हू बची सघे। पर ॾिठो इहो वियो आहे त माण्हू को बि एहतियात न पियो करे सघे ऐं माण्हू सरेआम खुलियाम SOP जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे रहिया आहिनि ऐं SOP जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण जे करे ई जेको सो हीअ बीमारी वधी सघे थी ऐं जेको बीमारी जो जेको तइदादु आहे जेके हिन पॉज़िटिव जे केस अचनि पिया उहे वधी सघनि था। दादू जे शहर जे अंदरि सिर्फ़ु 360 जेके केस खां वधीक केस आया आहिनि, जेके पॉज़िटिव केस आया आहिनि। पर अगरि माण्हू एहतियात कनि त हीअ केसनि जो तइदादु जेको घटिजी सघे थो। उन सिलसिले में जेको माण्हुनि खे मां बार बार जेको सो अपील कयां थो त एहतियात कनि, एहतियाती इलाजु आहे। एहतियात कंदा त केस तमामु घटि थींदा ऐं कोरोना जो जेको हींअर वायरस जेको हले पियो दादू ज़िले जे अंदरि उहो तमामु तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। सिर्फ़ु उनजे करे जो माण्हू एहतियात न पिया कनि। ख़ुदा जे वास्ते एहतियात कयो वञे त जीअं केसनि जो सिलसिलो घटिजे वञे ऐं पॉज़िटिव केस जेके अचनि पिया उहे तमामु घटि अचनि। हिन तरफ़ तमामु घणो ध्यानु ॾिनो वञे ऐं माण्हू जे पंहिंजी सिहत जो ख़्यालु कनि, ॿियनि जी सिहत जो ख़्यालु कनि त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते एहतियात कयो वञे त जीअं हीअ बीमारी घटि थी सघे। तव्हां सभिनी जी महिरबानी।